भाइयों, हमें तक़वी और नेकी की राह पर चलना चाहिए। बेशक कामयाबी सिर्फ सीधे रास्ते पर चलने में है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शअबान व बल्लिगना रमज़ान औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। मुंहिंजा मोहतरम भाइरो ऐं बुज़ुर्गो, शअबानुल मुअज़्ज़म जो महीनो हली रहियो आहे, त हुन मौक़े मुनासिबत सां अव्हां जे साम्हूं इन महीने जे फ़ज़ीलत ऐं अहकामात जे बारे में ऐं इन महीने में ईंदड़ शब बरात यानी 15 शअबान जी रात जी फ़ज़ीलत ऐं अहकामात जे बारे में अर्ज़ करणु चाहियां थो। अल्लाह ताला खां दुआ आहे मुआजिज़ खे सही तरीक़े सां बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त मोहतरम मुस्लमानो, ई शअबानुल मुअज़्ज़म जो महीनो दरअसल रमज़ान मुबारक जे इस्तक़बाल जो महीनो आहे। हीउ महीनो रमज़ान मुबारक जी तैयारी, प्रैक्टिस ऐं मश्क़ जो महीनो आहे। असुल फ़ज़ीलत, असुल बख़्शिश वारो महीनो, असुल रहमत, असुल मग़फ़िरत वारो महीनो रमज़ान मुबारक, उहो त हिन महीने खां बाद में ईंदो आहे, लेकिन इन महीने जे अंदरि बि अल्लाह ताला जी बख़्शिश ऐं अल्लाह ताला जी रहमत बाना ॻोल्हींदी आहे। गोया के हीउ महीनो मुक़दमतुल जैश जी हैसियत रखे थो। मुक़दमतुल जैश उन हिकिड़े नंढे दस्ते ऐं नंढे फ़ौजी लश्कर खे चइबो आहे, जेको असुल मरकज़ी फ़ौजी लश्कर खां पहिरियां मोकिलियो वेंदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत शरीफ़ा हुई त जॾहिं बि कंहिं मैदान ते जंग विढ़ण लाइ वेंदा हुआ त पहिरियां सभ खां पहिरियां मरकज़ी फ़ौजी लश्कर खां पहिरियां हिकिड़े नंढड़े फ़ौजी लश्कर खे मोकिलींदा हुआ, जंहिंखे मुक़दमतुल जैश चइबो। ऐं उनजो कमु इहो हूंदो त वञी करे उहो मरकज़ी फ़ौजी लश्कर जे लाइ मैदान खे सवारींदो हुयो त इन लश्कर जे लाइ कहिड़ो मैदान सही आहे ऐं कहिड़ो मैदान सही न आहे। जानवरनि जी चरागाह जे हिसाब सां ऐं माण्हुनि जे पाणी जे हिसाब सां कहिड़ो मैदान जंग जे लाइ मौज़ूदु रहंदो ऐं मुनासिबु रहंदो, यानी कि मैदान जी तइयन वग़ैरह करण लाइ ऐं इंतिख़ाब करण लाइ उन लश्कर खे रवानो कयो वेंदो, जंहिंखे मुक़दमतुल जैश चइबो। त अगरचे उहो मरकज़ी लश्कर त न हूंदो, असुल लश्कर त न हूंदो, लेकिन उनजो हिसो बि उन फ़ौज जे अंदरि शामिलु हूंदो ऐं इहो बि मुजाहिदनि जे अंदरि शामिलु हूंदो ऐं इहो बि पंहिंजी जॻह ते फ़ज़ीलत रखंदो हुयो। त हीउ शअबानुल मुअज़्ज़म जो महीनो अगरचे रमज़ान मुबारक सां पुॼी नथो सघे, लेकिन उन जे बावजूद बि इन जी फ़ज़ीलत अहादीस में साबित आहे। त मोहतरम मुस्लमानो, अर्ज़ पए कयुमि त हीउ महीनो रमज़ान मुबारक जी मश्क़ ऐं प्रैक्टिस जो महीनो आहे। त हिन महीने जे अंदरि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंतिहाई घणी इबादत कंदा हुआ। इन महीने में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंतिहाई घणा नफ़ली रोज़ा रखंदा हुआ। हज़रत अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त इन महीने में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनिस्बत ॿियनि महीननि जे नफ़ली रोज़ा तमामु घणा रखंदा हुआ। हज़रत अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त इन महीने में यानी शअबान जे महीने में मां गुज़िरियल रमज़ान जी रोज़नि जी क़ज़ा कंदी हुअसि। चूँकि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि रोज़े सां हूंदा त मुंहिंजे लाइ गुज़िरियल रमज़ान जे रोज़नि जी क़ज़ा इंतिहाई आसान थी वेंदी हुई। ऐं हिन महीने जे अंदरि 15 शअबान जी राति ईंदी आहे, जंहिंखे शब बरात चइबो आहे। त शब जी माना फ़ारसी जे अंदरि राति हूंदी आहे ऐं बरात जी माना आहे बरात, यानी कि शब बरात जी माना आहे बरात जी राति। इन राति जे अंदरि अल्लाह ताला केतिरनि ई इंसाननि खे जहन्नम जी बाहि खां बरी कंदो आहे। जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु थी चुकी हूंदी आहे, अल्लाह ताला उनखे जहन्नम खां बरी कंदो आहे ऐं अल्लाह ताला खोड़ सारनि गुनाहगारनि खे उनजे गुनाहनि खां बरी कंदो आहे, यानी उनखे अल्लाह ताला इन राति में बख़्शे छॾींदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन राति में सहाबाए किराम खे फरमायो त हिन राति जे अंदरि अल्लाह ताला एतिरनि माण्हुनि खे बख़्शे छॾींदो आहे जेतिरा बनी कल्ब जे बकरियुनि जे मथां वार आहिनि। त बनी कल्ब इहो मके जे अंदरि हिकिड़ो क़बीलो हुयो ऐं उन क़बीले वटि इंतिहाई घणियूं बकरियूं हुयूं। उन्हनि जूं बकरियूं बि लातादाद हुयूं ऐं बेशुमार हुयूं, त उनजे मथां वार केतिरा हूंदा। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु मिसाल ॾेई करे सम्झायो त हिन राति में अल्लाह ताला बेइंतिहा माण्हुनि खे बख़्शे छॾींदो आहे ऐं बेशुमार माण्हुनि खे बख़्शे छॾींदो आहे। त मोहतरम मुस्लमानो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं रमज़ान जो महीनो वेझो ईंदो त उनखां 1 या 2 ॾींहं पहिरियां रोज़ा न रखंदा हुआ ऐं सहाबाए किराम खे बि रोकींदा हुआ त तव्हां रोज़ा न रखो। त उलमाए किराम फरमाइनि था त इन मां इहो मालूम थिए थो त इबादत जे अंदरि बि एतिदाल हुजणु घुरिजे ऐं रोज़नि जे अंदरि बि एतिदाल हुजणु घुरिजे। जेकॾहिं असां शअबान जे महीने जे अंदरि एतिरा घणा रोज़ा रखंदासीं जो असांजे जिस्म जे अंदरि कमज़ोरी अची वेंदी
त असां रमज़ान मुबारक जे फ़र्ज़ रोज़नि खां महरूम थी वेंदासीं। जेकॾहिं असां शाबान जे अंदरि एतिरी घणी इबादत कंदासीं जो असां बीमार थी पियूं त पोइ असां रमज़ान मुबारक जी तरावीह जी फज़ीलत खां महरूम थी वेंदासीं। उन जे करे हर इबादत जे अंदरि एतदाल ज़रूरी आहे ऐं रोज़नि जे अंदरि बि एतदाल ज़रूरी आहे। त 15 शाबान जी जेका राति आहे, इन राति में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अल्लाह ताला जी रहमत आसमान दुनिया ते हेठि लही ईंदी आहे ऐं ऐलान फरमाईंदी आहे, हल में मुस्तग़फ़िरन फ़ग़फ़िर लहू, छा आहे को गुनाहगार त मां उनखे बख़्शे छॾियां, छा आहे को मुसीबत जे अंदरि मुब्तला त मां उनखे उन मुसीबत खां आफ़ियत ॾियां, छा आहे को कर्ज़ी या मक़रूज़ त मां उनजी इन कर्ज़ खां निजात कयां। यानी कि इन राति में अल्लाह ताला जी रहमत बेशुमार हूंदी आहे ऐं इन राति में अल्लाह ताला जी रहमत बख़्शिश जा बहाना ॻोल्हींदी आहे ऐं इन राति में अल्लाह ताला इबादतुनि खे ऐं दुआउनि खे क़बूल फरमाईंदो आहे। त मोहतरम मुस्लमानो, इन राति जी फ़ज़ीलत हदीस पाक जे अंदरि साबित आहे ऐं उलमा इकराम फरमाइनि था त तक़रीबन 17 सहाबा इकराम आहिनि जेके इन राति जी फ़ज़ीलत खे हदीस जे अंदरि बयानु करनि था। इन राति में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जे क़ब्रिस्तान जन्नतुल बकी जे अंदरि बि विया आहिनि। हज़रत अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो सुता पिया, लेकिन राति जो मुंहिंजी अखि खुली त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिस्तरे ते मौजूदु न हुया। मां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पोयां वियमि त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जन्नतुल बकी यानी मदीने जे क़ब्रिस्तान में मौजूदु हुया। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त आयशा, छा तूं मां अल्लाह ताला जे नबी जे अंदरि ग़लति गुमान करे सघें थी त छा मां अल्लाह ताला जो नबी थी करे तुंहिंजे वारे जे अंदरि ख़यानत करे सघां थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त हीअ राति 15 शाबान जी राति आहे, लिहाज़ा मां उन जे करे इन मैदान जे अंदरि इन क़ब्रिस्तान में आयुमि ऐं उन जे लाइ अल्लाह ताला खां मां बख़्शिश तलब कई। त इन राति माण्हू जेकॾहिं सुनत ते अमल करणु चाहे त क़ब्रिस्तान वञी सघे थो, लेकिन उन तरीक़े सां वञे जीअं सुनत मां साबित आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 23 सालनि ज़िंदगी में नुबूवत खां बाद में सिर्फ़ु हिकु दफ़ो जन्नतुल बकी में यानी कि 15 शाबान जी राति में विया आहिनि। बाक़ी उन खां अलावा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ब्रिस्तान में राति जो 15 शाबान जी राति में न आहिनि विया। त जेकॾहिं को सुनत ते अमल करणु चाहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अकेला विया आहिनि ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ब्रिस्तान में सिर्फ़ु दुआ घुरी आहे ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ब्रिस्तान में कंहिं रोशनी वग़ैरह जो इंतज़ाम न कयो आहे। त जेकॾहिं को सुनत ते अमल करणु चाहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी कारी उन ते अमल करे सघे थो। बाक़ी अॼोके दौर जे अंदरि खोड़ सारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन राति क़ब्रिस्तान में वेंदा आहिनि ऐं गॾिजी करे वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इबादतूं कंदा आहिनि ऐं उते रोशनी वग़ैरह जो इंतज़ाम कंदा आहिनि। त लिहाज़ा इहो अमल सुनत मां साबित न आहे ऐं जेको अमल सुनत मां साबित न हूंदो आहे उहो अल्लाह ताला वटि पसंदि न हूंदो आहे। उन जे अंदरि अल्लाह ताला कंहिं बि क़िस्म जो सवाबु वग़ैरह न रखंदो। ऐं इन राति जे अंदरि जेकॾहिं को इबादत करणु चाहे त इबादत साबित आहे, बाक़ी इन राति में काई बि इबादत मुक़ररु न आहे। इबादत साबित आहे, हिन जो मतिलबु इहो आहे त माण्हू काई बि इबादत करे त करे सघे थो। जेकॾहिं को नवाफ़िल पढ़े या को क़ुर पाक जी तिलावत करे या ज़िक्र अज़कार में मशगूल थी वञे, यानी कि जहिड़ी बि इबादत माण्हू करणु चाहे करे सघे थो। जेकॾहिं नमाज़ तस्बीह बि पढ़णु चाहे त पढ़ी सघे थो, लेकिन नमाज़ तस्बीह 15 शाबान जी राति पढ़णु ज़रूरी न आहे। जेकॾहिं को फ़र्ज़ु सम्झी करे इन राति में नमाज़ तस्बीह पढ़ंदो त उनखे सवाबु न मिलंदो। बाक़ी नमाज़ तस्बीह खे नफ़िल सम्झी करे इन राति में जेकॾहिं को पढ़ंदो त उनजे अंदरि सवाबु आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे चाचे हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खे फरमाया त मुंहिंजे चाचा, तूं नमाज़ तस्बीह पढ़ंदो कर, तूं रोज़ नमाज़ तस्बीह पढ़ंदो कर। जेकॾहिं तूं रोज़ानो नथो पढ़ी सघें त तूं हफ़्ते जे अंदरि हिकु दफ़ो ज़रूरु पढ़। जेकॾहिं हफ़्ते में बि नथो पढ़ी सघें त तूं महीने में हिकु दफ़ो ज़रूरु पढ़। जेकॾहिं महीने में नथो पढ़ी सघें त साल में हिकु दफ़ो ज़रूरु पढ़। जेकॾहिं तूं साल में बि नथो पढ़ी सघें त ज़िंदगी में हिकु दफ़ो तूं नमाज़ तस्बीह ज़रूरु पढ़। त इन हदीस मां मालूम थिए थो त इहा नमाज़ तस्बीह वारी जेका इबादत आहे उहा कंहिं बि ॾींहं सां ख़ासि न आहे, कंहिं बि महीने सां या कंहिं बि तारीख़ सां ख़ासि न आहे। जेकॾहिं को इन आम अमल खे जेकॾहिं कंहिं ॾींहं सां ख़ासि कंदो त इहा गोया की बिदत थी वेंदी। उलमा इकराम फरमाइनि था त बिदत जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो बिदत जो इहो क़िस्म आहे जो माण्हू आम इबादत खे ऐं आम सवाब खे ख़ासि करे छॾे कंहिं ॾींहं सां या कंहिं वक़्तु या कंहिं तारीख़ सां, इनखे बिदत चइबो आहे। इन जो मिसाल नमाज़ तस्बीह वारो आहे। जीअं नमाज़ तस्बीह हिकु आम इबादत आहे ऐं आम सवाब जो अमल आहे। जेकॾहिं को माण्हू इन आम इबादत खे कंहिं ॾींहं सां ख़ासि थो करे या कंहिं राति सां कंहिं तारीख़ सां ख़ासि थो करे त गोया की उन आम शइ खे ऐं आम इबादत खे ख़ासि करे छॾियो जंहिंजी उनखे इजाज़त बि न हुई। ऐं जेको माण्हू आम शइ खे ख़ासि कंदो आहे इहा बिदत थी वेंदी आहे।
ऐं बिदत जे बारे में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुल्लु बिदतिन ज़लाला, हर बिदत गुमराही आहे, व कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं हर गुमराही वारी शइ इंसान खे जनम जी तरफ़ वठी वेंदी आहे। ऐं इन जो ॿियो मिसाल उलमा इकराम फरमाइनि था त आम शइ खे ख़ासि करणु, इन जो मिसाल इहो आहे जीअं सवाब जो अमल, ईसाले सवाब, जेकॾहिं को माण्हू पंहिंजे मरूमीन खे या पंहिंजे वॾनि खे जेकॾहिं को सवाब पहुचाइणु चाहे थो, उन्हनि जे लाइ खैरात वग़ैरह करणु चाहे थो, त इहो आम अमल आहे, यानी कि आम इबादत आहे। उहो माण्हू जॾहिं बि चाहे करे सघे थो, जॾहिं बि खैरात चाहे करे सघे थो। उन खैरात जे लाइ कोई बि ॾींहुं मुक़ररु न आहे, कोई बि साल या कोई बि महीनो मुक़ररु न आहे। जहिड़े बि ॾींहं ते माण्हू खैरात चाहे त करे सघे थो। बाक़ी हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको चवे थो त मां पंहिंजे अबे खे फलाणे ॾींहं ते सवाबु बख़्शींदुमि, फलाणे ॾींहं ते मां हुनजी खैरात कंदुमि, मां हुनजो टीजो कंदुमि या हुनजो ॿारो कंदुमि, हुनजो 24 पर कंदुमि, त उन खैरात वारे अमल खे ऐं उन सवाब वारे अमल खे जेको आम हुयो उनखे उन ख़ासि करे छॾियो, जंहिंजी उनखे इजाज़त बि न हुई। त जेको माण्हू आम अमल खे ख़ासि करे छॾींदो आहे, इहो बिदत जे अंदरि शामिल आहे। ऐं बिदत जे अंदरि बजाए सवाब जे इंसान खे गुनाह थींदो आहे। ऐं उलमा इकराम फरमाइनि था त बिदत जो ॿियो क़िस्म इहो आहे त माण्हू ख़ासि इबादत खे आम करे छॾे। उनजो मिसाल बैतुल्लाह जो तवाफ़ आहे। तवाफ़ करणु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैतुल्लाह सां ख़ासि आहे ऐं काबतुल्लाह सां ख़ासि आहे। जेकॾहिं हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको तवाफ़ त करे थो, लेकिन पंहिंजी मस्जिद जो तवाफ़ करे थो, या कंहिं बुज़ुर्ग या वलीअ जी करामत ते वञी करे, उनजी मज़ार ते वञी करे उनजी क़बर जो चौधारी तवाफ़ थो करे ऐं चवे थो त हीअ मस्जिद बि बैतुल्लाह आहे, अल्लाह ताला जो घरु आहे, ऐं हीअ बि अल्लाह ताला जे वलीअ जो घरु आहे, त मां इन जो तवाफ़ कयां थो, त इन जे अंदरि कोई बि सवाबु न आहे, बल्कि इन में सवाब जे बजाए गुनाह आहे। छाजे करे त तवाफ़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैतुल्लाह सां ख़ासि आहे। जेकॾहिं को माण्हू तवाफ़ जहिड़ो सवाब जो अमल इन खे ख़ासि करे छॾींदो, इन ख़ासि अमल खे आम करे छॾींदो, त इन जे अंदरि बजाए सवाब जे उनखे गुनाह जे अंदरि शामिलु थियणो पवंदो। त इन बिदत खां असांखे किनारा कशी इख़्तियार करणु घुरिजे ऐं बिदती माण्हू कॾहिं बि जन्नत जे अंदरि दाख़िल न थींदो। ऐं उलमा इकराम फरमाइनि था त जेको माण्हू बिदती हूंदो आहे उनखे कॾहिं तौबा जी तौफ़ीक़ बि न मिलंदी आहे। छाजे करे त उहो जंहिं बि अमल खे कंदो आहे सवाबु सम्झी करे कंदो आहे, ऐं जेको बि अमल कंदो आहे उनखे दीन सम्झी करे कंदो आहे। त जेको माण्हू कंहिंखे गुनाह खे सवाबु सम्झी करे करे थो, त उहो उनखां तौबा कीअं कंदो? जॾहिं उनखे उहो गुनाह सम्झे ई नथो, त उनखां उहो तौबा आख़िर कीअं करे सघे थो? ऐं इन महीने जे अंदरि 15 शाबान जी राति ईंदी आहे, जंहिंखे शब बरात चइबो आहे। ऐं मालूम थी चुको त उन राति में अल्लाह ताला इंतिहाई बख़्शिश जा बहाना ॻोल्हींदो आहे। उन राति में अल्लाह ताला इंतिहाई माण्हुनि खे बख़्शिश छॾींदो आहे। त लेकिन बदक़िस्मती जी ॻाल्हि इहा आहे जो इन में खोड़ सारा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके इन राति जी बख़्शिश खां बि मारूम थी वेंदा आहिनि। ऐं उहे तक़रीबन 10 क़िस्मनि जा माण्हू आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे 10 क़िस्म जा माण्हू इन राति में बि बख़्शा न वेंदा। जंहिंमें पहिरें नंबर ते मुशरिक आहे, यानी जेको माण्हू अल्लाह ताला जी ज़ात में या अल्लाह ताला जी सिफ़ात में कंहिंखे शरीक करे थो, उहो माण्हू इन राति में बि बख़्शो न वेंदो। जेको माण्हू अल्लाह ताला जी ज़बानी इबादत में, अल्लाह ताला जी माली इबादत में या अल्लाह ताला जी जिस्मानी इबादत में कंहिंखे शरीक करे थो, उहो बि इन राति जे अंदरि बख़्शो न वेंदो। ज़बानी इबादत जो मतिलबु इहो आहे त यानी दुआ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जे लाइ आहे। लेकिन जेकॾहिं को दुआ कंहिं गैर खां घुरे थो या नमाज़ जे अंदरि कंहिं गैर खे शरीक करे थो, जिस्मानी इबादत में यानी रुकू ऐं सजदे में कंहिं गैर खे शरीक करे थो, ऐं माली इबादत यानी कि लंगर ऐं न्याज़ में या ख़ैरात में या सदक़े में कंहिं गैर खे शरीक करे थो, त इहो माण्हू मुशरिक आहे। ऐं इहो मुशरिक कॾहिं बि जन्नत में न वेंदो ऐं इन राति में बि उनजी बख़्शिश न थींदी। लेकिन जेकॾहिं माण्हू तौबा करे त अहिड़े शिरक जी बि अल्लाह ताला वटि तौबा आहे, यानी जेकॾहिं इन गुनाह खां माण्हू तौबा करणु चाहे थो त अल्लाह ताला उनखे माफ़ु करे सघे थो। लेकिन जेकॾहिं बग़ैर तौबा जे इन राति में पंहिंजी बख़्शिश कराइणु चाहे थो, त अल्लाह ताला उनखे इन राति में बि न बख़्शींदो। ऐं ॿिए नंबर ते आसिद माण्हू, यानी जंहिंजी दिलि जे अंदरि कंहिंजे ख़िलाफ़ु असद आहे या बुग़्ज़ आहे या कीनो आहे, त उनजी बि इन राति में बख़्शिश न थींदी। असद दरअसल हिकु बीमारी न आहे, बल्कि इन जे अंदरि खोड़ सारियूं बीमारियूं छुपियल हूंदियूं आहिनि। जंहिंजी दिलि में असद ऐं साड़ हूंदो आहे, त उनजी दिलि में ॿिए जे ख़िलाफ़ु नफ़रत बि हूंदी आहे, उनजी दिलि में कीनो बि हूंदो आहे, उनजी दिलि में बुग़्ज़ बि हूंदो आहे, ऐं उनजी दिलि में ॿिए खे ईज़ा रसण जी ऐं तकलीफ़ पहुचाइण जी ताक़त बि हूंदी आहे। ऐं उहो चाहींदो आहे त मां कंहिं तरीक़े सां इन खां इंतिकाम वठां ऐं कंहिं तरीक़े सां मां इनखे किरायां ऐं कंहिं तरीक़े सां मां उनखे तकलीफ़ ॾियां। त असद दरअसल हिकु बीमारी न आहे, बल्कि इन जे अंदरि खोड़ सारियूं बीमारियूं लिकियल हूंदियूं आहिनि। उनजे करे असद खां किनारा कशी इख़्तियार करणु घुरिजे। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 14 साल ख़ादिम ऐं ख़लीफ़ो थी करे गुज़रियो आहे। उन 14 साल अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई आहे।
हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए पुटड़ा, जेकॾहिं तोखां थी सघे त तूं अहिड़ी शाम पंहिंजी हालत में गुज़ारजो, उन शाम में तुंहिंजी दिलि में कंहिंजे ख़िलाफ़ु बुराई न हुजे, तुंहिंजी दिलि में कंहिंजे ख़िलाफ़ु हसद ऐं नफ़रत न हुजे। जेकॾहिं तोखां थी सघे त तूं सुबुह अहिड़ी हालत में करजो तुंहिंजी दिलि में कंहिंजे ख़िलाफ़ु हसद साड़ ऐं बुग़्ज़ न हुजे। ऐं 3 नंबर ते क़ातिल आहे, यानी जेको क़ातिल आहे, कंहिंखे नाक क़तलु कयो अथईं, उन जी बि इन राति में बख़्शिश न थींदी। त असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि चंद टकनि ते माण्हुनि खे क़तलु कयो वेंदो आहे ऐं इन जे अंदरि रियासत बि ख़ुशि आहे ऐं इन खे रियासत प्रमोट बि करे थी। जेकॾहिं रियासत न चाहे ऐं जेकॾहिं असांजा इस्टेब्लिशमेंट जा इदारा इन क़तल खे न चाहिनि त कंहिंजे अंदरि इहा ताक़त बि न आहे ऐं कंहिंजे अंदरि इहा ज़रूरत बि न आहे त उहो कंहिंखे क़तलु करे सघे। ऐं इन दौर जे अंदरि ऐं मौजूदा दौर जे अंदरि सभ खां वॾे वॾो क़ातिल ऐं नेतनयाहू यहूदी आहे, जंहिंखे आलमी अदालत उनखे क़ातिल करार ॾेई चुकी आहे त इहो फ़लस्तीन जो क़ातिल आहे ऐं फ़लस्तीन जे मुस्लमाननि जो, उनजे ॿारनि जो, उन्हनि जे औरतुनि जो वॾे वॾो क़ातिल आहे। आलमी अदालत उन जे लाइ इहो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त इहो क़ातिल आहे, लिहाज़ा इहो जिथे बि मिले उनखे क़तलु कयो वञे ऐं इनखे फाही ते लटकायो वञे। लेकिन ट्रंप सरदार ऐं ट्रंप बोतार उनखे अमान में रखी वेठो आहे त इहो मुंहिंजो माण्हू आहे, लिहाज़ा इनखे क़तलु न कयो वञे। त अलाह ताला इन राति में क़ातिल जी बख़्शिश न कंदो। ऐं 4 नंबर ते आहे शराबी, जेको शराब जो आदी आहे, उनजी बि इन राति में बख़्शिश न थींदी। त शराब जे बारे में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल ख़म्रु जुमाउल इस्म, यानी शराब गुनाहनि खे गॾु कंदड़ आहे। जेको माण्हू शराबी हूंदो आहे उहो गोया के गुनाहनि जो मजमू हूंदो आहे। हिकु बनी इसराइल जो वाक़ियो अचे थो। बनी इसराइल जे दौर जो त हिकु औरत हुई जंहिं कुझु माण्हुनि खे क़ैद कयो ऐं उन्हनि जे मथां हुन ज़ोर ज़बरदस्ती कई ऐं उन जे साम्हूं हुननि 3 ऑप्शन रखिया त इन 3 गुनाहनि मां तव्हांखे हिकिड़ो गुनाह ज़रूरु करिणो आहे। पहिरें नंबर ते उनखे चयाईं त तव्हां क़तलु कयो, उन्हनि चयो त असां क़तलु न कंदासीं। ऐं 2 नंबर ते उन औरत उनखे चयो त तव्हां पियाई कयो, त उन चयो त असां इहो बि ग़लति कमु न कंदासीं। ऐं 3 नंबर ते उन औरत उनखे चयो त तव्हां शराब पीओ, त उन चयो त मजबूरी आहे, लिहाज़ा असां शराब पीअंदासीं लेकिन ॿिया गुनाह न कंदासीं। त जॾहिं उन्हनि शराब पीतो त उन औरत उनखे बाक़ी ॿियनि गुनाहनि जे अंदरि बि मुब्तला करे छॾियो। त जेको माण्हू शराबी हूंदो आहे दरअसल उन जे अंदरि खोड़ क़िस्म जा गुनाह हूंदा आहिनि ऐं उहो खोड़ क़िस्म जे गुनाहनि जे अंदरि मुलविस हूंदो आहे। ऐं 5 नंबर ते जेको माण्हू ॿियाई जो कमु कंदो आहे उहो बि इन राति जे अंदरि बख़्शो न वेंदो आहे। त इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजी वज़ाहत बि नथी करे सघिजे। ऐं 6 नंबर ते दाड़ेल ऐं डाकू आहे, जेको दाड़ेल कंहिंजे ॿियनि जे माण्हुनि जे मथां, ॿियनि जे मालनि जे मथां नाजाइज़ तरीक़े सां उन्हनि जे मालनि खे फॿाए थो, उनखे दाड़ेल चइबो आहे। ऐं उहो दाड़ेल बि इन राति जे अंदरि बख़्शो न वेंदो। ऐं 7 नंबर ते वालदेन जो नाफ़रमान, जेको वालदेन जो नाफ़रमान आहे उनजी बि इन राति में बख़्शिश न थींदी। जेकॾहिं पंहिंजे वालदेन खां उहो माण्हू बख़्शिराए थो या आइंदा जे लाइ वाइदो करे थो त माण्हुनि जी फर्मा बरदारी कंदुमि, त अल्लाह ताला उनखे बि इन राति में बख़्शे सघे थो। ऐं उलमा इकराम फरमाइनि था त जहिड़े तरीक़े सां नमाज़ फ़र्ज़ ऐन आहे ऐं नमाज़ खे छॾणु कबीरो गुनाह आहे, अहिड़े तरीक़े सां वालदेन जी फर्मा बरदारी करणु बि फ़र्ज़ ऐन आहे। ऐं वालदेन जंहिं कम जो हुकुम कनि उन्हनि जो मञणु बि गोया के फ़र्ज़ ऐन आहे। जेकॾहिं वालदेन असांखे रोकनि था त तव्हां नफ़िल न पढ़ो, त उन सूरत में असांखे नफ़िल खां रुकिजी वञिणो आहे। छाजे करे त जॾहिं फ़र्ज़ ऐं नफ़िल जो टकर थी वञे त उन वक़्तु फ़र्ज़ खे तरजीह ॾिबी आहे, यानी वालदेन जे हुकुम खे तरजीह ॾिबी, नफ़िल खे तरजीह न ॾिबी। ऐं अल्लाह ताला क़ुर पाक में पंहिंजी इबादत खां बाद में, पंहिंजी तौहीद खां बाद में वालदेन जी इताअत जो हुकुम फरमायो आहे। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रिज़ल रब फ़ी रिज़ल वालिद, यानी तुंहिंजे रब जो रज़ामंदो तुंहिंजे वालदेन जी रज़ामंदी में आहे। जेकॾहिं तोखां तुंहिंजो अबु नाराज़ आहे त गोया के तोखां तुंहिंजो ख़ुदा नाराज़ आहे। जेकॾहिं तोखां तुंहिंजो वालिद साहिबु राज़ी आहे, ॼण तोखां तुंहिंजो ख़ुदा राज़ी आहे। त इहो जाइज़ कमनि जे अंदरि आहे, यानी जाइज़ कमनि जे अंदरि जेकॾहिं वालदेन राज़ी आहिनि त गोया के अलाह बि राज़ी आहे। जेकॾहिं नाजाइज़ कमनि जे अंदरि अबु राज़ी आहे त इन में अलाह ताला राज़ी हुजे, इहो ज़रूरी न आहे। 8 नंबर ते रिश्तो टोड़ींदड़, यानी जेको माण्हू तालुकात खे ख़तमु करे थो ऐं रिश्तनि खे टोड़े थो, उनजी बि इन राति में बख़्शिश न थींदी। रिश्ते टोड़ण जो मतिलबु ऐं तालुक़ खे ख़तमु करण जो मतिलबु इहो आहे त माण्हू दुआ सलाम खे बंदि करे छॾे ऐं जेकॾहिं को सलाम करे त उनजी सलाम जो जवाबु बि न ॾिए ऐं उनजी तरफ़ अचु वञु बि बंदि करे छॾे, इनखे गोया के उन रिश्ते खे टोड़े छॾियो। त जेको माण्हू रिश्तनि खे टोड़े थो इनजी इन राति में बख़्शिश न थींदी। ऐं 9 नंबर ते उहो माण्हू आहे जेको पंहिंजी ज़ार, पंहिंजे पायजामे खे या पंहिंजी सलवार जे पाइचे खे पंहिंजे बेड़ियुनि खां हेठि रखे थो, जो उन जूं बेड़ियूं बि उन मां ज़ाहिर नथियूं थियनि, त उहो माण्हू बि इन राति में बख़्शो न वेंदो। पोइ चाहे उहो तकबर जी बिना ते पंहिंजा पाचा हेठि करे थो या बग़ैर तकबर जे करे पाचा हेठि करे थो,
ॿिन्ही सूरतनि में इहो गुनाह जे अंदरि शामिलु आहे। ऐं इहो गुनाह एतिरो आम थी चुको आहे जो असां हिन गुनाह खे सिर्फ़ु नमाज़ जे अंदरि गुनाह महसूसु कंदा आहियूं, यानी जॾहिं नमाज़ में पीअंदा आहियूं त पोइ पाचा मथे कंदा आहियूं, बाक़ी ॿाहिरीं दुनिया जे अंदरि ऐं घुमण जे अंदरि असांजा पाचा हेठि हूंदा आहिनि, ऐं गोया खे शायदि की असां हिन खे गुनाह बि तसवुरु न कंदा आहियूं। हालांकि इहो तमामु वॾो गुनाह आहे जो हिन गुनाह जे करे जेको हिन गुनाह में माण्हू मुलविस आहे, अलाह ताला अहिड़ी राति में बि हुनजी बख़्श नथो करे। ऐं इहो गुनाह तॾहिं आहे जॾहिं माण्हू पीअण जी हालति में हुजे या घुमण जी हालति में हुजे। बाक़ी जेकॾहिं माण्हू वेठो आहे त उन सूरत में जेकॾहिं पाचा हेठि थी विया आहिनि त गुंजाइश आहे, जेकॾहिं माण्हू सुतो पियो आहे उन सूरत में जेकॾहिं पाचा हेठि थी विया आहिनि ऐं बेड़ियूं ज़ाहिर नथियूं थियनि त उन में गुंजाइश आहे, यानी इन सूरत में गुनाह न आहे। ऐं ॿिए नंबर ते इहो गुनाह उन सूरत में आहे जॾहिं मथों वारो कपिड़ो हेठि लटकियल हुजे। बाक़ी जेकॾहिं हेठियों कपिड़ो आहे, मसलन जोराबा एतिरा वॾा आहिनि जो उन सां भेॾियूं ढकिजी वञनि थियूं, या बूट वॾो आहे या मोज़ा वग़ैरह वॾा आहिनि, उहे चाहे गोॾनि जेतिरा हुजनि, उन में कोई बि गुनाह न आहे। गुनाह उन सूरत में आहे जेको मथों कपिड़ो हुजे, पोइ चाहे पाजामा हुजनि या सलवार हुजे या इज़ार हुजे या गोॾ हुजे, इन सूरत में इहो माण्हू हिन गुनाह में शामिलु आहे। ऐं 10 नंबर ते उहो माण्हू आहे जेको तकबर जे अंदरि मुब्तला आहे, तकबर करे थो, वॾाई करे थो ऐं गुरूर करे थो, त उनजी बि इन राति में बख़्श न थींदी। त इन वक़्तु तकबर जे मफ़हूम खे सम्झणु ज़रूरी आहे। तकबर चइबो छा की आहे? हिकु दफ़े अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त अल्लाह जे रसूल शाह नवां कपिड़ा पाइणु ऐं नई जुती पाइणु ऐं सिंगार वग़ैरह करणु छा इहो बि तकबर में शामिलु आहे? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, इहो तकबर में शामिलु न आहे, बल्कि इहो त अल्लाह ताला जी नेमत जो इज़हार आहे। इन लाइ जमीलुन युहिब्बुल जमाल, ऐं अल्लाह ताला ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरती खे पसंदि कंदो आहे। तकबर त इहो आहे जो तूं हक़ ॻाल्हि जो इनकार करे, यानी जेकॾहिं को माण्हू हक़ ते आहे ऐं उहो ॿी पार्टी जो आहे पर पोइ बि असां चऊं था त इहो ना हक़ ते आहे, त इनखे तकबर चइबो आहे। मसलन अबू जहल खे ख़बर हुई त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हक़ ते आहिनि, लेकिन उन जे बावजूद बि उन हक़ ॻाल्हि जो इनकार कयो, त इनखे तकबर चइबो आहे। ऐं इब्लीस खे ख़बर हुई त मां ना हक़ ते आहियां, होॾां मुंहिंजे साम्हूं अल्लाह ताला जी ज़ात आहे ऐं हेॾां मां जी ज़ात आहे, त इब्लीस खे ख़बर हुई त मां ना हक़ ते आहियां, लेकिन उन जे बावजूद बि उन हक़ ॻाल्हि खां इनकार कयो। त जेको माण्हू हक़ ॻाल्हि खां इनकार करे इनखे तकबर चइबो आहे। ऐं जेको माण्हू पंहिंजी ग़लती खे तस्लीम न करे ऐं हुजे बि ग़लती थिए लेकिन ग़लती खे बि तस्लीम न करे, इनखे तकबर चइबो आहे। ऐं जेको माण्हू ॿियनि खे पंहिंजी नज़र में हक़ीर सम्झे ऐं पंहिंजे पाण खे वधीक सम्झे, इनखे तकबर चइबो आहे। त जेको माण्हू तकबर जे अंदरि मुब्तला आहे उनजी इन राति में बख़्श न थींदी। हालांकि जेको माण्हू तकबर खां बचे थो, हदीस जे अंदरि वाइदो थियल आहे त अल्लाह ताला उनखे दुनिया जे अंदरि इज़त ॾींदो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको अल्लाह ताला जे ख़ातिर आजिज़ी इख्तियार करे थो, अल्लाह ताला उनखे बुलंद कंदो आहे ऐं अल्लाह ताला उनखे इज़त ॾींदो आहे। ऐं जेको दुनिया जे अंदरि तकबर इख्तियार करे थो, अल्लाह ताला उनखे दुनिया में ज़लील करे छॾींदो आहे। त तव्हां असां ॾिठो हूंदो, जेको माण्हू दुनिया जे अंदरि वॾाई कंदो आहे या दुनिया में तकबर कंदो आहे, त उहो माण्हू जी नज़र में किरियल हूंदो आहे। त जेको माण्हू पंहिंजी बख़्शिश चाहे थो ऐं इन राति में पंहिंजे पाण खे बख़्शाइणु चाहे थो, जेको माण्हू चाहे थो त इन राति में मुंहिंजी इबादत क़बूल थिए, इन राति में मुंहिंजूं दुआऊं क़बूल थियनि, त उनखे इहा 10 क़िस्मनि जी परहेज़ करणु घुरिजे। त इलाजु तॾहिं फ़ाइदेमंद थींदो जॾहिं माण्हू जे अंदरि परहेज़ हूंदी, त इंसान जी दुआ बि तॾहिं क़बूल थींदी जॾहिं इन्हनि क़िस्मनि जी परहेज़ हूंदी। त इहे 10 क़िस्मनि जा माण्हू जेकॾहिं अॼु बि तौबा